बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरा दोस्तों, साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो इरशाद मुबारक है, हबीबन फरमाए ला यज़ालु अहदुकुम फी सलातिन मा दामतिस सलातु तहबिसुहु वल मलाइकतु तक़ूलु अल्लाहुम्मा अग़फिर लहू अल्लाहुम्मा अरहमहु। साईं फरमाइंदा जॾहिं को माण्हू तव्हां मां निमाज़ पढ़ी वठे वो मस्जिद में वेही रहे ऐं मस्जिद में वेही बी निमाज जो इंतजार करे, मस्जिद में वेही अल्लाह अल्लाह तो करे या निमाज जो इंतजार तो करे तो अल्लाह जा मलाइक उन जे चौधारी अचे बीहंदा आहिनि ऐं फ़रिश्ता उन जे लाइ दुआ घुरंदा आहिनि अल्लाहुम्मा अग़फिर लहू अल्लाहुम्मा अरहमहु। ए मुंहिंजा मौला हिन जी बख़्शिश फरमा, ए मुंहिंजा मौला हिन जे मथां रहमत फरमा। जेके मस्जिद में वेठा हुजनि, निमाज जो इंतजार कनि, निमाज जे इंतजार में वेठा आहिनि या पहिरियां निमाज जे इंतजार में वेठा आहिनि या निमाज पढ़ी वरी ॿी निमाज जे इंतजार में वेठा आहिनि, अल्लाह जा मलाइक उन्हनि जे सिरनि ते बीही उन्हनि जी मग़फ़िरत जी दुआ घुरंदा रहनि। अञा बि हदीस मुबारक आहे, मुस्लिम शरीफ में लफ़्ज़ अचनि था, आका फरमाए ला यज़ालुल अब्दु फी सलातिन मा कान फी मुसल्लाहु यंतज़िरु सलात। तव्हां मां को बि माण्हू मस्जिद में अचे वेहे इन नियत सां त उहो निमाज जो इंतजार वेही करे, मस्जिद में अचे वेठो इन नियत सां त निमाज जो इंतजार तो करे। वल मलाइकतु तक़ूल अल्लाहुम्मा अग़फिर लहू अल्लाहुम्मा अरहमहु। मदीने वारो साईं तो फरमाए फ़रिश्ता उन जे लाइ दुआ घुरंदा आहिनि मुंहिंजा मौला हिन जी बख़्शिश फरमा, हिन जी माफ़ी, हिन खे माफ़ी ॾे, हिन जे मथां रहमत फरमा जेको तुंहिंजे घर में तुंहिंजी निमाज जे इंतजार में वेठो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं लजपाल नबी के अर्ज के या रसूल अल्लाह अला, हाँ नबी साईं पाण पुछा कई अला अदुल्लुकुम अला मा यमहुल्लाहु बिहिल खताया व युकफ्फिरु बिहिज़ ज़ुनूब। ए मुंहिंजा सहाबियो, ए मुंहिंजा उम्मतियो, छा तव्हांखे अहिड़े अमल जे बारे में ॿुधायां जंहिंजे करण सां अल्लाह तव्हांजा गुनाह बख़्शे छॾींदो ऐं जेको अमल तव्हांजे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदो। अहिड़ो अमल तव्हांखे ॿुधायां जंहिंजे करण सां अल्लाह तव्हांजा गुनाह बख़्शे छॾींदो ऐं तव्हांजे ख़ताउनि जे लाइ कफ़ारो बणिजी वेंदो। कालू बला या रसूल अल्लाह। सहाबा किराम जो हाओ या रसूल अल्लाह, छो न अहिड़ो त अमल ॿुधायो जेको गुनाहनि जे लाइ माफ़ी थी वञे, असांजे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वञे। नबी साईं फरमाए हिकिड़ो अमल इस्बागुल वुदू अलल मकरूहात, जीअं वुज़ू टुटे त फौरन ताज़ो वुज़ू कयो, इहो वुज़ू तव्हांजे गुनाहनि जी बख़्शिश थी वेंदो। व कसरतुल खुता इलल मसाजिद, ऐं मस्जिदुनि ॾे घणियूं विखूं खणंदा कयो। व इंतज़ारु सलात बाद सलात, हिकिड़ी निमाज़ पढ़ी वरी ॿी निमाज़ जो इंतज़ार कयो। सुभान अल्लाह। निमाज पढ़ी मस्जिद में वेठा हुजो, तकड़ न कयो, निमाज पढ़ी थी बस हाणे भॼो हाणे घर हलो न, मस्जिद में वेठा हुजो, कुछ देर इंतजार कयो। जेसीं वेठा हूंदो आका तो फरमाए अल्लाह जा मलाइक तव्हांजी बख़्शिश जी दुआ घुरंदा रहंदा। सुभान अल्लाह। ऐं हीअ हदीस मुबारक अजीब आहे। साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम दा फरमाइनि अतानियल लैलत आतिम मिन रब्बी, अॼु रात मुंहिंजो अल्लाह मूं वटि आयो हुयो। रब्बी फी अहसनि सूरतिन, अल्लाह वॾी सुहिणी सूरत में आयो, वॾी हसीन सूरत में आयो, वॾी ख़ूबसूरत सूरत में आयो। अल्लाह खे ॾिठुमि ॾाढो सुहिणो हुयो, अल्लाह ॾाढो हसीन हुयो। फ़क़ाल ली या मुहम्मद, अल्लाह मूंखे सॾु कयो ओ मुहम्मद सुहिणा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुल तो लब्बैक रब्ब व सअदैक, मुझो मुंहिंजा अल्लाह मां हाज़िर आया, ओ मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो बानो हाज़िर हाज़िर। हुकुम फरमा, छा थो चवी? काल अल्लाह ताला फरमायो हल तदरी फीमा यख्तसिमुल मलउल आला। हबीब ॾिस आसमान ते अर्श मुअल्ला जे चौधारी जेको मलउल आला वारो इलाइक़ो आहे, जिते अल्लाह जा मलाइक मुकर्रब मुक़द्दस फरिश्ता बीठा आहिनि, ॿुधा त उहे मलाइक कहिड़ी ॻाल्हि में झगड़ो था कनि। सुभान अल्लाह।
अज जो मौलवी तो चवे तो नबी के भित जे परे पासे जी खबर ना है हेदा रब तो फरमाए वेठा मदीने में इन पंजे हुजरे में इन पंजे घर में इन अल्लाह तो फरमाए महबूब ने रखणो आसमान दे अर्श जे चौधारी जेके मलाइक बीठा आहिनि उहे कहिड़ी ॻाल्हि था कनि कहिड़ी ॻाल्हियुनि में झगड़ो था कनि नबी साईं चयो ला अअलमु मूं अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मां नथो ॾिसी सघां मूंखे ख़बर न आहे त मलाइक कहिड़ी ॻाल्हि था कनि छा था कनि फ़रिश्ता आहिनि या ॿी का मख़लूक आहे फवदअ यदहू बैन कितफ़ैय अल्लाह ताला पंहिंजो कुदरत वारो हथ मुंहिंजी पुठीअ ते रखियो मुंहिंजी ॿिन्ही फणियुनि जे विच ते अल्लाह पंहिंजो मुबारक हथ रखियो हत्ता वजदतो बरदहा बैन सद्दैय रब जो हथ जो लॻो त उनजी थधाण मां पंहिंजे सीने में महसूस पियो कयां सुभान अल्लाह तवज्जो मूं ॾियां तव्हां सभिनी जो मुबारक हदीस ॿुधंदा रहो नबी साईं तो फरमाए अल्लाह जो मुझे पुठीअ ते हथ रखियो उनजी थधाण मुझे सीने में महसूस थी बस हथ लगण जी देर हुई अल्लाह जी करम नवाज़ी करण जी देर हुई फअलिम तो मा फिस समावात व मा फिल अर्द रब जो हथ लगो त ज़मीन आसमानन में जो कुछ आहे लहज़े में अल्लाह हरनी शयुनि जो इल्म मूं नबीअ खे अता करे माफ़ी समावात व माफ़िल अर्द जेको कुछ ज़मीन में आ जेको कुछ आसमानन में आ जेको हेठा जेको मथे आ हर शय जो इल्म अल्लाह नबी के ॾेई छॾियो हर शय जो इल्म नबी सुने के अता कयो वियो ऐं नबी साईं फरमाए तो मा बैनल मशरिक़ वल मग़रिब जेको ओलहन में आ जेको ओभर में आ हर शय जो इल्म मां नबी ॼाणी वरतो आ अल्लाह मूंखे इल्म ॾेई छॾियो आ मना नबी साईं के ओला ओभर हर शय जो इल्म अल्लाह ॾिनो नबी मौलवी तो चए भित जे परे पासे जी ख़बर न आहे अल्लाह जो नबी तो चए मूंखे ओला ओभर जी ख़बर आहे इहा बि ख़बर आहे त गफ़ारी मस्जिद में कहिड़ा आशिक तरावियूं पढ़ी मूं नबी जूं हदीसूं ॿुधनि था ऐं सुभान अल्लाह चवनि था हदीस जा लफ़्ज़ त इहे इन आका जो फरमाए तन खे त सुञाणा उन्हनि जी क़ौम खे बि सुञाणा उन्हनि जे अबे खे बि सुञाणा उन्हनि जे कबीले खे बि सुञाणा जेके सिक मां मूं मुहम्मद करीम ते दुरूद पढ़ंदा आहिनि उन जे पूरे खानदान खे मां मुहम्मद करीम सुञाणंदो आहियां मोहब्बत में हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सुभान अल्लाह तवज्जो मुझे जो साईं ने फरमायो तो अल्लाह जो मुझे सीने ते हथ रखियो हर शय जो इल्म मूं वटि अची वियो रब पुछा के या मोहम्मद अतदरी फीमा यख्तसिमुल मलउल आला हबीब हाणे ॿुधा त मलउल आला जा मलाइक कहिड़ी ॻाल्हि में झगड़ो था कनि साईं दा फरमाइनि कन जो लातम त मलाइकनि खे जेके अर्श मुअल्ला जे मथां हुया अर्श मुअल्ला जे चौधारी मलाइक हुया तन खे ॿुधा बि पियो त ॾिसां बि पियो सुभान अल्लाह छा पिया चवनि कुल तो नअम आओ मुंहिंजा अल्लाह ॿुधा थो मलाइक छा था चवनि ॿुधा पियो छाजे लाइ था झगड़ो कनि नबी साईं फरमायो फिद दरजात वल कफारात कहिड़े अमल में कहिड़ा दर्जा मिलंदा ऐं कहिड़ो अमल केतिरनि गुनाहनि खे बख़्शे छॾींदो इन ॻाल्हि में मलाइक झगड़ो पिया था कनि हिकिड़ा मलाइक था चवनि अल्लाह ताला जा फ़रिश्ता अर्श जे चौधारी बि इन ॻाल्हि में झगड़ो था कनि त नक़लिल इक़दा अक़दा में इलल जमाआत वॾे में वॾो अजुर वॾे में वॾो इनाम आहे त उन्हनि जे लाइ जेके मस्जिदुनि ॾे विखूं खणी वेंदा आहिनि
ॿियो मलाइक तो चवे इहो भलो अमल आ, पर भलो अमल त हे आ, वधीक गुनाहनि खे मेटण वारो अमल त हे आ, वधीक अल्लाह वटि मक़बूल अमल हे आ जो इसबागिल वुदूए फिस्सबरात, सर्द मौसम में सख्ती जे माहौल में थधे पानी सां वुज़ू करे त इहो वुज़ू उन जे लाइ गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदो आहे। त वरी टियों मलाइक तो चवे न न इहो बि भलो अमल आ, इहो बि बहितरीन अमल आ, पर इन खां भलो अमल इहो आ जो इंतज़ारु सलात बाद सलात व मन हाफ़ज़ अलैहिन आश बिखैरिन व मात बिखैर। ॿियो मलाइक तो चवे त ईअं न आहे सभु अमल जेके तव्हां चया मस्जिदुनि में विखूं खणे या माण्हू भले सुहिणे अंदाज़ में वुज़ू करे या डिघी देर ताईं निमाज़ पढ़े भला अमल आहिनि, पर अल्लाह खे सभ खां भलो अमल इहो थो लॻे, गुनाहनि जे लाइ माफ़ी दर्जात जी बुलंदी इन में आहे जो निमाज़ पढ़ी ऐं माण्हू मस्जिद में वेही रहे ॿी निमाज़ जो इंतज़ार करे, इहो अमल सभिनी खां भलो अमल आहे। सुभान अल्लाह। ॿियो फरिश्तो तो चवे सच चई हुई, इहो ई भलो अमल आहे जेको माण्हू इन अमल जी हिफ़ाज़त करे, माना हमेशगी करे, निमाज़ पढ़ी मस्जिद में वेठो रहे, मन हाफ़ज़ अलैहिन, इन्हनि सभिनी अमलनि ते हिफ़ाज़त कंदो रहे, आश बिखैरिन व मात बिखैरिन, उन जी ज़िंदगी बि भली आहे, उन जो मौत बि भलो आहे। सुभान अल्लाह। असां चऊं था त पैसो हुजे, ॾोकड़ हुजे, माल दौलत हुजे, इज़त हुजे, इहा ज़िंदगी भली आहे, पर नबी तो फरमाए मलाइक इन ॻाल्हि में झगड़ो था कनि त भली ज़िंदगी उन जी आहे जेको अल्लाह ताला जे घर में निमाज़ जे इंतज़ार में वक़्तु गुज़ारींदो आहे, ईअं ज़िंदगी पुॼाणी ते पहुचाई। वकान मिन ज़ुनूबिही कयौमिन वलदतहु उम्मुहु, ॾींहं में जे इहे सभई अमल करे मस्जिद में विखूं खणे, सुहिणे अंदाज में वुज़ू करे, निमाज़ पढ़ी वरी ॿी निमाज़ जो इंतज़ार करे, उन ॾींहुं अल्लाह उन जा हर ई गुनाह बख़्शे छॾींदो आहे। ईअं लॻंदो आहे ॼण अॼु पंहिंजे माउ जे पेटां ताज़ो ॼाओ आहे। हिकिड़ो दफ़ो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। दिलि ठरी पई अल्लाह जो कसम हदीस पढ़ी। असां छा असांजी औकात मदीने वारे साईं जे सदके बेफ़रमानियूं बि कयूं तॾहिं भला हिकिड़े अमल जे सदके सभई गुनाह बख़्शे थो छॾे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमाए अला उख़बिरुकुम बिमुकफ़रातिल ख़ताया, तव्हांखे ॿुधायां कहिड़ा अमल आहिनि जंहिंजे करे तव्हांजे गुनाहनि जो अल्लाह कफ़ारो करे छॾींदो, गुनाह मेटे छॾींदो। कालू भला या रसूल अल्लाह, हाओ या रसूल अल्लाह। साईं फरमाए इस्बागुल वुदू अला मकारिही, ॾुख जे वक़्त में, मुश्किल जे वक़्त में सुहिणे अंदाज में वुज़ू कजे। व कसरतुल खुता इलल मसाजिद, मस्जिद में घणियूं विखूं खणजनि। व इंतज़ारु सलात बाद सलात, निमाज़ पढ़ी ऐं ॿी निमाज़ जो इंतज़ार कयो, अल्लाह तव्हांजा हर गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह ताला शाह बस गंज थी एतिरियूं हदीसूं खोड़ आहिनि, वरी सुभाणे मज़ीद हदीसूं पढ़ंदासीं। अल्लाह ताला शाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असां सभिनी खे इहे जेके सबक़ मुस्तफ़ा करीम सेखारिया आहिनि, मोहब्बत सां, प्यार सां, चाहत सां इन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहु आमीन।